بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه، والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله. أما بعد، هي التأملات القرآنية असांजो برنامج जेको अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए त उन जे किताब में नज़र कयूं ऐं उन खे सम्झूं। ऐं हीअ हिसो आहे 145 हिसो आहे। ऐं अल्लाह ताला असां हिन जे किताब में छो था इहो तअमुलात कयूं, छो जो अल्लाह ताला चए थो अफ़ला यतदब्बरून القرآन अफ़ला यतदब्बरून القول अफ़ला यतदब्बरून हाज़ल किताब। जिथे किथे अल्लाह साईं असांखे क़ुरान जे बारे में चए थो त क़ुरान खे पढ़ो, क़ुरान खे सम्झो ऐं क़ुरान मां फ़ाइदो वठो ऐं हिन जा ख़ज़ाना खोलियो। तंहिंजे करे असीं हिकिड़ी आयत हर रोज़ु पढ़ी ऐं उन जी माना कढूं था ऐं उन मां फ़ाइदो वठूं था। अल्लाह जे कलाम मां ज़िंदगी गुज़री वेंदी ऐं असांखे ख़बर ई कान पवंदी त चवंदो भाउ हाणे तव्हांजो टाइम पूरो थी वियो। तंहिंजे करे असीं हर रोज़ु हिकिड़ी या ॿ आयत वठी पढ़ूं त सम्झूं त असांजो ॾिसो हिकिड़े साल में 360 आयतूं थी वेंदियूं। हिकिड़ी वॾी गनीमत आहे। इंसानु इल्मु बि हासिलु कंदो, ईमान बि ताज़ो थी वेंदो ऐं असांखे आख़िरत बि यादि ईंदी जॾहिं हलणो असांखे आहे। त अॼु असांखे जेकी आयत आहे, हीअ 2 आयतूं जेके अॻ में असांखां हीअ बि उन मां शामिलु थी थिए ऐं उन मां साॻे उन मां मालूमात थियनि थियूं। छो जो असांखे पहिरां अल्लाह साईं चयो हो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम। इहो जेको असीं पहिरां उन शरह इन आयत जो कयो त अल्लाह साईं चयो त तव्हांखे रोज़नि जो तव्हां ते फ़र्ज़ु थी वियो। वरी उन खां पोइ अल्लाह ॾिसो तदरीज कीअं आस्ते आस्ते असांखे चए थो त उन खां पहिरां चई तव्हां ते ओ ईमान वारो तव्हां ते रोज़ो फ़र्ज़ु आहे। पोइ वरी उन खां पोइ वरी अल्लाह ताला असांखे ॿी आयत में जेके हिन खां अॻ में ई त उन में चई छा चई असांखे उन में त अय्याम महदूदा, थोरा ॾींहं ऐं कुझु ॾींहं तव्हां रोज़ा रखिणो पवंदो। हाणे हीअ अॼोकी जेके असां वटि आहे हीअ आयत 185 सूरत अल बक़रा में 83, 84, 85 हिकिड़ी आयत असीं करे आणियूं था। छो जो हीअ सभिनि जो तालुक़ु हिकिड़ो आहे, रोज़े सां ऐं रमज़ान सां ऐं महीनो भलारो अचे थो। त हिन में अल्लाह साईं चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون। सूरत अल बक़रा 185 आयत। अल्लाह साईं हिते असांखे हींअर ॾिसो न, पहिरियां असांखे चई त रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ आहिनि, पोइ वरी चई कुझु ॾींहं आहिनि, पोइ वरी हिते हींअर चए थो त शहरु रमज़ान महीनो रमज़ान जो जेको थो सॼो तव्हांखे रोज़ो रखिणो आहे। यानी पहिरियां असांखे ईअं लाॻे थो हीउ ॾुखियो जेको कमु असांखे नज़र असांजे में आहे त उहो ॾुखियो त कोन्हे, पर असांखे ईअं करे ॿुधायईं त तव्हां ते फ़र्ज़ु आहे ओ मोमिनो, तव्हां ते फ़र्ज़ु आहे। वरी चई त थोरा ॾींहं हिते हींअर चए थो महीनो सॼो अथव, यानी हीउ महीनो सॼो तव्हांखे रोज़ो रखिणो आहे। पर हीउ महीनो छो तव्हां रोज़ा था रखो, हिते वरी वधीक फ़ज़ीलत असांखे ॿुधायईं, वधीक नेमत असांखे ॿुधायईं त हीउ महीनो जंहिं महीने में तव्हां रोज़ो रखो था उहो छा आहे, उन में कहिड़ी गनीमत आहे, कहिड़ो फ़र्ज़ु, कहिड़ियूं भलियूं शयूं इन में असांखे ॿुधाए थो। अल्लाह ताला चए थो शहरु रमज़ान महीनो रमज़ान जो अल्लज़ी उनज़िल फ़ीह जंहिं में क़ुरान नाज़िल थियो, उनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदन लिन्नास सभिनी माण्हुनि जे लाइ हिदायत सभिनि माण्हुनि जे लाइ, वबय्यिनात मिनल हुदा ऐं मौजिज़ा ऐं करामतूं ऐं हिदायतूं ऐं रोशनियूं जेके हिन किताब आहिनि हुदा वल फ़ुरक़ान ऐं फ़ुरक़ान जंहिंमें हक़ बातिल ज़ाहिर थी वियो, हलाल शइ ज़ाहिर थी वई, हराम शइ ज़ाहिर थी वई। फमन शहिद मिनकुम अश-शहर ऐं हिते चए थो त फमन शहिद मिनकुम अश-शहर, पर जेको बि तव्हां हिन महीनो तव्हां वटि अची वञे त उन महीने में फलियसुम उनखे उन में रोज़ा रखे। वमन कान मरीदन औ अला सफ़रिन नहीं जे बीमार आहे या मुसाफ़िर आहे फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र उहो 2-3 ॾींहं सफ़र में गुज़ारे उनखे इजाज़त आहे। युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र अल्लाह तव्हांखे यानी तकलीफ़ न ॾियणु चाहे थो, अल युस्र वला युरीदु बिकुमुल उसर ऐं ॾुखियाई तव्हांखे नथो करणु चाहे। वली तुकमिलुल इद्दह ऐं तव्हां ॾींहं पूरा कयो ऐं इद्दत पूरी कयो ऐं महीनो सॼो रोज़ो रखो। वली तुकब्बिरुल्लाह ऐं अल्लाह खे वॾो कयो, अल्लाह अकबर हिन रोज़े में ईदुनि खां पोइ इंसानु तकबीरूं चवंदो आहे।
छाजे लाइ तकबीरूं वली तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम ऐं अल्लाह अल्लाह अकबर छाजे लाइ असीं चऊं ऐं छो तव्हां चओ छो जो तव्हांखे हिदायत मिली आहे लअल्लकुम तशकुरून मतां तव्हां वरी बि तव्हां शुकुरु कयो अल्लाह जो ऐं शुकुरगुज़ार रहो छो तव्हांखे हिन महीने ॾे हिदायत अल्लाह ताला तव्हांखे ॾिनी अहिड़े महीने में तव्हांखे रस्तो ॾेखारियईं अहिड़े महीने में तव्हांखे क़ुर नाज़िल थियो ऐं हीअ हिकिड़ी वॾी गनीमत आहे ॾिसो न जेको अफ़ज़ल राति जेकी आहे उहा लैलतुल क़द्र आहे छो जो क़ुर नाज़िल थियो ठीकु आहे वरी उहो जंहिं महीने में नाज़िल थियो रमज़ान जो अफ़ज़ल महीनो थी वियो वरी ॾिसंदो त उहो जेॾीमहिल जेको क़ुर जंहिं सीने ते लथो आहे हुआ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़लुल ख़ल्क़ व सय्यिद अल-थक़लैन जे दुनिया में बि उन खां वधीक इंसान को बहितर न आहे छो उहो क़ुर उन जे सीने ते लथो ऐं ॾिसो न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लम बहितर में बहितर तव्हां में उहो आहे जेको क़ुर पढ़े थो ऐं पढ़ाए थो ऐं माण्हुनि खे सेखारे थो अफ़ज़लियत ॿिए खे कोन चई माण्हू ॿी बि इबादतूं घणियूं आहिनि हज जा आहिनि मिसाल रोज़े जा आहिनि ॾिसो नमाज़ुनि जा आहिनि केॾा आहिनि तस्बीह पढ़ण वारा पर जीअं ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लम तव्हां में बहितर उहो आहे जेको क़ुर पढ़े थो ऐं पढ़ाए थो ऐं उलमा चयो त ऐं पढ़े थो ऐं पढ़ाए थो ऐं अमल बि करे थो उन ते छो जो इहे शयूं उन में ज़रूरु शामिल आहिनि छो जो कंहिंखे हींअर ॾिसो था अखियुनि सां त माण्हू क़ुर जा हाफ़िज़ बि आहिनि पर व्याज बि खाइनि था बुछड़ाइनि में बि पिया आहिनि ॾोहा बि कनि था ॻाल्हाइण जा बद अख़लाक़ बि आहिनि इन क़ुर ते अमल कोन कयो इहो सिर्फ़ु क़ुर इन जे ज़बान में आहे जा हिन जे दिलि में न आहे हिन जे दिलि में हुजे हा त क़ुर जे आयतुनि ते अमल करे हा क़ुर खे सम्झे हा पर हिन न क़ुर खे सम्झो न क़ुर ते अमल कयो न हिन जे दिलि ते असरु थियो जे दिलि ते असरु थिए हा त इंसानु मटिजी वञे हा पंहिंजे पाण खे घटि में घटि त पंहिंजी तरबियत ॾिए हा क़ुर जी तरबियत त हुजे हा उम्मुल मोमिनीन आयशा खां सहाबी हिकिड़े पुछो या उम्मा मा कान ख़ुलुक़ुन नबी अलैहि सलाम असांजे हबीब जो इख़लाक़ छा हो त हुनखे चयईं ॾिस जवाबु कहिड़ो मुख़्तसर ॾिनई उम्मुल मोमिनीन आयशा चए थी कान ख़ुलुक़ुहुल क़ुरआन कान ख़ुलुक़ुहुल क़ुरआन अबी हबीब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़लाक़ हो क़ुर ऐं क़ुर ॾिसो असांखे अल्लाह ताला असांखे अदब थो सेखारे हर शइ ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु नंढी शइ खां वठी वॾी शइ ताईं जेॾीमहिल असांखे ॾिसो क़ुर में चए थो त अय्याम महदूदात जे इहो ईमान वारो तव्हां ते क़ुर रोज़ो तव्हां ते फ़र्ज़ु थियो आहे त पहिरियां चई त या इहो लदीन आमन ओ ईमान वारो तव्हां ते रोज़ो फ़र्ज़ु आहे पर तव्हां खां अॻमी जेके उम्मतूं उन्हनि ते बि फ़र्ज़ु हो वरी अॻिते इन खां पोइ आयत जेके इहा 83 आयत वरी उन खां पोइ 183 खां वरी 84 में चए थो अय्याम मादूदा थोरा ॾींहं आहिनि रोज़ा रखो वरी हिते चए थो शहरु रमज़ान हीअ रमज़ान जो महीनो आहे सॼो पर छो महीनो आहे ऐं अफ़ज़ल आहे छो तव्हां ते हीअ रोज़ो रखिणो पवंदो छो जो हिन में क़ुर नाज़िल थियो क़ुर जो शान ॾिसो क़ुर जो शान जिथे लथो जंहिं महीने में लथो जंहिंजे सीने ते लथो जंहिं राति में लथो त उहा लैलतुल क़द्र थी वई अफ़ज़ल लयाली उहा राति जंहिं में लथो आहे इंसान जो उन ॾींहुं रुगो उन राति रुगो चए सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो रुगो चए त 83 साल हुन जे ज़िंदगी में लिखबा त हिन तस्बीह पढ़ी जे बरकातूं पढ़े थो त 83 साल हुन बरकातुनि जो सवाबु हुनखे मिलंदो जे उन राति ई तहज्जुद थो पढ़े ज़िक्र थो करे क़ुर थो पढ़े इबादत थो करे त ॾिसो न केॾो सवाबु आहे हिकिड़ी राति जी इबादत 83 साल जी इबादत तुंहिंजे लाइ हिसाब में लिखबी केॾो अल्लाह जी तरफ़ां हिकिड़ी गनीमत आहे असां ते छो जो उन राति ई कलामुल्लाह जो नाज़िल थियो आहे आसमान मां लथो आख़िरी आसमान ताईं सॼो त वरी उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते वाक़िअनि ते नाज़िल थी वियो त इहो क़ुर आहे इंसान जे पढ़ंदो ऐं सम्झंदो ऐं इन ते अमल कंदो त छा उन जो इख़लाक़ थींदो अलाह साईं असांखे जिथे किथे इख़लाक़ सेखारे थो उथण में विहण में खाइण में पीअण में मरीज़नि खे ॾिसण में जेको जिथे किथे क़ुर में हलाल हराम असांखे सम्झाए थो त हराम खां बचो वालिदेन जो चवणु कयो माइट मिटनि सां कुर्ब मोहबत कयो माफ़ु कयो हिक ॿिए खे मोहबत कयो जिथे किथे असांखे इहो थो चए एतिरे क़दुरु जो हर नंढी शइ जो बि ख़्यालु कयो पंहिंजे घर अचो था
औलाद आहिनि पंहिंजे घर अचनि था, अॻ में खंघनि जा खड़कनि जा दर खड़काइनि, मथां वालदेन अंदरि लटा लाहे सुता पिया हुजनि, या उन जेका उघड़ न हुजे, पंहिंजो घरु आहे त बि अलाह से अदब इहो असांखे चए थो त जे ज़ोहर जो टेम आहे अचो था घर, त मथां गर्मी हुजे, माण्हू लटा हल्का पाए सुतो पियो हुजे, माउ आहे भेण आहे, त बि चए थो त इजाज़त वठी पोइ माण्हू अंदरि अचे। इहो बि अदब असांखे अलाह साईं सेखारे छॾियो थो क़ुर में। तंहिंजे करे उम्मुल मोमिन आयशा चए थी, छा थी चए, कान ख़ुलुक़ुहुल क़ुरआन, क़ुरआन इख़्लाक़ असांजो हबीब जो सॼो क़ुर हो, जंहिंजो इख़्लाक़ क़ुर हो, जंहिंजे दिलि ते क़ुर नाज़िल थियो, त उहो उन जो छा थो सम्झी, हुन जो छा इख़्लाक़ हूंदो, छा हुन जे ज़बान ते माखी हूंदी, छा हुन जो ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु हूंदो, उथणु वेहणु हूंदो। अॼुकल्ह असां जेको हाफ़िज़ असां ॾिसूं था कंहिंखे, उन जी इज़त था कयूं, उन जो एतिराम था कयूं, उन जो जंहिंजो नालो माउ पीउ उन जो रखियो उहो नाले सां कोन था सॾूं, हाफ़िज़ हाफ़िज़ था चऊं। छाजे लाइ? छो जो हुन जे दिलि में उहो क़ुर वेही वियो, यादि कयईं, हाणे उहो पढ़े थो, पढ़ाईंदो, ॿियनि खे ॿुधाईंदो, त इहो हिकिड़ो शान हिन कलाम जो आहे। तंहिंजे करे असांखे तव्हांखे इहो असांजो अर्ज़ु आहे त क़ुर पढ़ो ऐं हिन आयतुनि जो तव्हां माना सम्झो ऐं माना कढो ऐं उन ते अमल कयूं, त असांखे तव्हांखे इहो वॾो इंशा अल्लाह फ़ाइदो थींदो। अलाह ताला खां इहो असांजी दुआ आहे त असांखे जेसिताईं ज़िंदगी आहे त क़ुर पिया पढ़ूं ऐं सम्झूं। असांखे हिते किसो यादि थो अचे, अबू बकर सिद्दीक़ जो जंहिंमहिल ख़लीफ़ो थियो, फ़ौज तयारु कयईं, शाम जे पासे लश्कर हिकिड़ो तयारु कयईं, ऐं मदीने में उन्हनि ते अमीर केरु रखियईं, यज़ीद बिन अबी सुफ़ियान व अम्र बिन अल आस व शुरहबील बिन हसना। वॾा नाला आहिनि इहे, वॾा नाला सहाबनि जा इहे आहिनि, एतिरा जो असीं इन्हनि जा नाला पढ़ूं था त असांजे अखियुनि जो पाणी बीहे कोन थो। अहिड़ा सहाबी अलाह जा प्यारा, जेॾीमहिल हू तयारु थिया या लश्कर तयारु थियो मदीने खां निकिरणु, त अबू बकर हुननि जे घोड़े जे, हुननि जो जेको वॾो यज़ीद हो उन अॻियां हो, उन जे घोड़े खे लॻाम वठी ऐं पंधु हलियो, वेंदे मदीने जे हद ताईं हुननि सां पंधु हले पियो, त हू साहबी चवनि पिया, या ख़लीफ़त रसूल, ओ ख़लीफ़ा तूं पंधु हली बि थो ऐं असीं घोड़नि ते बि था हलूं, असांखे त शर्म थो थिए, असांजो वॾो आहीं तूं, असांजो ख़लीफ़ो आहीं तूं, नबी जो प्यारो आहीं, ऐं तूं पंधु पेरनि ते हली बि थो, असीं सभु घोड़नि ते चढ़े हलूं बि था, त जा असीं लहूं जा तूं चढ़। त ॾिसो न, चई अबू बकर छा चयो, हिते ख़लीफ़ा अबू बकर छा चयो, तवादु में ऐं पंहिंजे पाण खे घटि करे सम्झई, इन्नी अहतसिब ख़ुताया हादी फ़ी सबीलिल्लाह, चई मां हीउ जेको हलणु चाहियां, हलां थो पंहिंजे पेरनि ते तव्हां सां गॾु, मां अलाह खे चाहियां थो त इहो फ़ी सबीलिल्लाह मुंहिंजो हुजे हलणु, ऐं इन जो अलाह ताला मूंखे अजर ॾिए, छो तव्हां जिहाद ते था वञो, मूंखे हिते मदीने में विहारे था वञो, मां बि चाहियां थो त मां बि तव्हां सां हुजां, पर जे मूंखे हिते छॾे था वञो त कुझु मां पंधु हलां, त मन अलाह ताला मूं ॾे ॾिसे ऐं मूंखे बि अजुर तव्हां जेतिरो अजुर ॾिए। सो ॾिसो न छा सोचींदा हो, अॼुकल्ह जे कंहिंखे रुॻो थोरो कुर्सी मिले थी त अलाए पंहिंजे पाण खे उॾामे थो सम्झे, पर ॾिसो हीउ ख़लीफ़ो हो मुस्लमाननि जो, पर हुननि जे घोड़े जे लॻाम वठी ऐं पंधु काहे पियो। अलाह ताला असांखे अहिड़ो अदब इख़्लाक़ ऐं तवादु ॾिए जो असीं वॾाई खां बचूं ऐं हिकिड़े आकड़ खां बचूं, ऐं तकबुर खां बचूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।